मटियारी में खबर शामिल करो था अजीज गुल खैबर की रिपोर्ट मुताबिक त मटियारी ज़िले के यूनियन काउंसिल अजन शाह के गोठ वसी मुराद शाह के गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में अगमी मुक़रर थियल उस्तादन जो प्रोमोशन थियण खां पोइ अञा ताईं ॿियो को भी उस्ताद मुक़रर न थी सघियो आहे। उस्ताद मुक़रर न थियण करे स्कूल में पढ़ंदड़ 200 के लगभग शागिर्द तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम थियण लॻा आहिनि ऐं उन्हनि जी तइलीम मुतासिर थी रही है। तइलीम खाते के ऑफिसरनि समेत इंतज़ामिया बाख़बर हुअण बावजूद को भी नोटिस न वरितो वियो। ॻोठ वासिन मुराद शाह के रवासिन सैयद अब्बास अली शाह काज़मी, नसीर अहमद जूणी जो, लियाकत अली जूणी जो, सैयद सरफराज अली शाह, सैयद अमजद अली शाह ॿियनि ॻोठाणनि जो चवण है त बेटिशा लॻ ॻोठ वसी मुराद शाह गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में पढ़ाईंदड़ टीचरनि के प्रोमोशन मिलण खां पोइ स्कूल 8 महीननि खां बंद पयल है। बंद पयल स्कूल में गर्ल्स प्राइमरी स्कूल हलण लगो है। 200 के लगभग ॿारनि खे पढ़ाइण लाइ एक लेडी फैमिली टीचर मुक़रर थियल है। स्कूल में 3 उस्ताद मुक़रर थियल है। उन्हनि जो प्रोमोशन थियण खां पोइ 8 महीना गुज़री विया आहिनि, अञा ताईं हिकु भी उस्ताद मुक़रर न थी सघियो आहे। ॿार आवारा थी रांदि रूंद खेॾण में पूरा आहिनि। कुछ स्कूली शागिर्द मुंशियात वापराइण जा आदी थी विया आहिनि। ॻोठाणनि सिंध हुकूमत समेत तइलीम खाते के सूबाई वज़ीर, तइलीम खाते के सेक्रेटरी, डिप्टी कमिश्नर मटियारी ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांजे ॻोठ वसी मुराद शाह जे प्राइमरी स्कूल लाइ मेल टीचर मुक़रर करे असांजे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे।